Welcome to everyone. We have actually a guy who have come just from Germany today. Hello. Would you like to tell me your name? I'm Julius, I'm from Germany. चीज़ तव्हां अटो सर महांगो लॻो पियो आहे तव्हां वटि भला कीअं रेट भला अटे छा So- अटो पुछी सस्तो आहे तव्हां वटि असां वटि हिते बुख ते पिया मरूं हिते लूण खां सवाइ का शइ असांखे मिले ई कान थी हुकूमत ॾंडो ॾेई छॾियो पेट्रोल पुछी भला पेट्रोल Actually, this guy is asking that would you mind if I ask you something about your personal life? Are you single? Yeah. Or you are single? So, what do you think I'm about single, I know. Pakistani girl? I haven't seen much of that yet because I'm just here for one day now, so Okay. I have no real opinion including into that. बाइक किथे या खणी हलो अथव यू हैव एनी So, व्हीकल और so you. you came here for any car vehicle like How many days you came gonna- by I came by plane. Plane. Yeah, obviously plane में दो. ना. Tractor दे दो यार. and until So, what's your we major? gonna- You have done your graduation? No, I'm in university right Still, now. you are in a university. yeah. So it's a vacation there. Yeah. We have 3 months holiday in the summer Holidays. always. Okay, So, so that's I why have you are holidays. visiting different country. Yeah. Okay, all right. Basically असां हिन खां पुछंदासीं भाउ वारनि जो चवणो हुते जेको आहे सो ही भाउ ॿुधाए पियो त जर्मनी में जा हालात कहिड़ा आहिनि चए पियो ॿुधाए बाबा पियो हुते साईं, अटो पेट्रोल ॾाढो सस्तो आहे, शइ सस्ती आहे। इम्यूल मैक्रोन जेको आहे सो उन पेट्रोल ॾाढो महांगो करे छॾियो आहे इम्यूल मैक्रोन आहे केरु आहे? उहो फ्रांस जो आहे अच्छा उहो चए पियो त बाबा अटो उन्हनि फोर्स कयो आहे त असां चाइना जा प्रोडक्ट वठो हर हा उन्हनि माना महांगाई करे छॾी आहे भाउ ॾाढो परेशान आहे हिते पाकिस्तान में रोज़गार ॻोल्हण आयो आहे ऐं ॿियो छोकिरी बि ॻोल्हण आयो आहे ड्यूटी असां हा पाण हिते बेरोज़गार ड्यूटी- रोटी न मिलंदी ड्यूटी ॻोल्हण आयो आहे ऐं ड्यूटी रोज़गार STS जूं हाणे रिसेंटली पाकिस्तान मूंखे में- ॿुधाई त मूंखे पर्सनली ॿुधाई त STS जूं जेके टेस्टूं आहे हुन IBR जूं हुन में प्राइमरी टीचर लाइ मां अप्लाई न कयां मूं चयोमांसि त हिते सिंध गवर्नमेंट जी जॉब जेका आहे न उहा क़िस्मत वारनि खे मिलंदी आहे ऐं छोकिरी बि क़िस्मत वारनि खे मिलंदी न, आहे हिन अगरि भाउ- तोखे सिंध गवर्नमेंट जी जॉब मिली सम्झो त तूं माना कामयाबु आहीं ज़िंदगी हा भाऊ जो चवणो ॿियो त मां हींअर जेको आहे IBA जी तयारी कंदुमि हींअर एप्टीट्यूड जा किताब भाऊ चयो त मूंखे हलजां भिंडी हलंदासीं भाऊ सां गॾु ॿई ॼणा गॾु तयारी कंदासीं इनशाला बेसिकली आई एम सेइंग दैट I was inviting you in my province. Those people are the Sindhi audience, so I am translating English. They want to be able to understand English, so that's why I'm trying to translate those things that I have discussed with you. So actually I am telling them that about our culture. There we are Sindhis, and topi, there's a Ajrak, topi, the cape topi, that we cap. wear, and the ajrak that we wear, basically it's a symbol of our culture, Okay. Sindhi culture. And I told them that I also have invited you about Mohenjo-daro, that is the 5,000 old civilization, Yeah. And also the Rannikot, the second largest wall in the Sindh. Yeah. And there are so many places. You might have heard of Karachi as well, the biggest city of Pakistan. Yeah, Karachi. Yeah. Karachi. I know. The Karachi is in the Sindh province. Ah, really? Yeah. Interesting, okay. Yeah. So, what's your major in Germany that you study? What's your major? My major, medicine. Medicine. Okay, all right. medicine So, ka painda you are in Roland final Plaza. year? No, halfway done. So Halfway 3 done. years to go. So, you guys do kind of research in the final year? Yeah, in the final year, yeah. You do? Yeah. Okay, all right. So, भाऊ वारनि खां ॿियो मां पुछमि त जेको आहे सो भाऊ चए पोइ हींअर भाऊ खां पुछमि भाऊ चयो त यार मूंखे STS जी तयारी करणी आहे ॿियो चई त मूंखे जेको आहे सो जल्दी करो फॉरेनर बि छोकिरियूं आहिनि उन्हनि सां ठाहियूं हा चाइनीज़ हा चाइनीज़ छोकिरनि सां ठाहियूं न बद छोकिरो आहे भाऊ आहे हिन सां कचहरी थी वई भाऊ ॿियो चए पियो त महांगाई दौरु लॻो पियो आहे हिते जेको आहे सो फ्रांस जर्मनी में ॾाढियूं मुश्किलातूं आहिनि पाकिस्तान में असां ॿुधो आहे त रोज़गार जाम रोज़गार जे करे हींअर जर्मनी मां माण्हू अचनि था हींअर भाऊ मूंखे पाण ॿुधाए चई थो त छोकिरियूं बि वठी ईंदासीं असां सुहिणियूं छोकिरियूं वठी ईंदासीं नौकिरियुनि सां गॾु नौकिरियूं किथे बाबा नौकिरियूं हिते बेरोज़गार आहिनि न हिते असां वटि वठंदो न असां वटि नौकिरी वठी ईंदा जेके फॉरेनर आहिनि हितां जे माण्हुनि खे रोज़गार ॾियूं था असां बिलख़ुसूस असांजी जेकी गवर्नमेंट आहे फॉरेनर खे बि नौकिरी ॾींदी अहिड़ा नौजवान असां वटि गबरू ईंदा जिन खे असां नौकिरियूं ॾींदासीं हर शइ ॾींदासीं थैंक यू सिंध गवर्नमेंट हूअं ई ॾेई छॾींदी छोकिरी न हा सिंध गवर्नमेंट हूअं ई ॾेई छॾी थी हिन खे अल्लाह हाफ़िज़ एंड ॿी हिन खे ॻाल्हि पुछूं था बेसिकली दिस गाय हैज़ डन हिज डिग्री BBA and this guy was so much intelligent in our class. I want to go abroad for my master's degree. Ah, nice. Inshallah. Nice. Inshallah. So good. basically he's willing to go abroad for further study. So what do you think is beneficial beneficial or suitable for me to come
other country to do my master degree in MBA. He basically was planning to go in Uganda. To Uganda. No, Uganda. no. Uganda. He think that country is, No, very I want to prosperous go country. European countries. So that's why he's planning to go in Uganda. Sounds good. And Yeah. and there are also other countries that he was planning. He suggested me that I should also go in Somalia. He is the big fan of Uganda Prime Minister. That's why he always used to name in a vlog Uganda. Okay. He suggests everybody to go to visit the छो जो Uganda असां सम्झूं था त युगंडा जो हिकिड़ो प्राइम मिनिस्टर आहे जेको हिन जेको मुल्क असांजा में मुताबिक़ ख़ुशहाली आणे सघंदो। अगरि जे तव्हां सम्झो था, तव्हां सोचो था त तव्हांजे मुल्क में को चेंज अचे, चेंज माना प्रैक्टिकल माना थिए, बाइकाते चेंज अचे, त तव्हांखे युगंडा जे प्राइम मिनिस्टर खे अपील कंदी। असां पहिरियां जॾहिं यूनिवर्सिटी में आसीं तॾहिं हुनखे अपील कईसीं, असांजा काफ़ी सारा मसइला हल थिया, हल थी विया। ख़ुदकशियूं घणियूं पई थियनि सिंध में, असां उन्हनि जी अपील कईसीं, ख़ुदकशियूं घटि थी वयूं, महांगाई थी वई, कंहिं लेवल ते घणा Wind up please. वाइंड अप कयूं, कंहिं लेवल ते जेको आहे सो घणा जेको आहे सो छोकिरा जेको आहे सो छा पिया कनि, मां घणो कुझु कनि पिया भाऊ। वाला आहीं यार वॾा। असां गॾु STS जी तयारी कंदो, छाजी तयारी कंदो? STS लाइब्रेरी वेंदा थी वठण हींअर बुक इशू करायूं था।